يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد وعلى آله وصحبه أجمعين. باوالي بلند درود شريف صلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا حبيب الله. الصلاة والسلام عليك يا نبي الله وعلى آلك وأصحابك يا نور الله. सूरत अल-बकरा की इब्तिदा में अल्लाह से इरशाद फरमायो अलिफ लाम मीम इनकी माना अल्लाह अल्लाह व रसूल बेहतर जान ज़ालिकल किताबु ला रैब फीह यो अजीम किताब है जंहिं कंहिं क़िस्म जी शक शुबे जी गुंजाइश कान्हे का हुदल लिल मुत्तक़ीन मुत्तक़िन जे लाइ कुरान पाक सरापा हिदायत है. मुत्तक़िन जो अल्लाह से निशान बयान फरमायो माण्हुनि जा टे क़िस्म हिकिड़ा उहे जेके ज़ाहिरी तरह ऐं बातिनी तरह ईमान आणे अल्लाह से उन्हनि खे ईमान जी दौलत नसीब फरमाई जिन जो अंदर ऐं ॿाहिरि ॿई हिक जहिड़ा हुजनि उन्हनि खे अल्लाह से ईमान वारो पहुचो आहे. ॿिया वरी उहे जेके अंदर में ऐं ॿाहिरि में ज़ाहिर ऐं बातिन जिन जो कुफ्र ते हुजे जेके ज़ाहिरी तरह ऐं बातिनी तरह इनकार कनि उन्हनि खे काफ़िर चइबो आहे. ऐं टे क़िस्म जा मुस्लमान आहिनि जेके ज़ाहिर में कलमो पढ़नि पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾाइनि ऐं बातिन में ईमान जे अहकामात जो इनकार कनि या इस्लाम सां दुश्मनी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ कनि. उन गिरोह खे क़ुरान पाक मुनाफ़िक़नि जो गिरोह सॼो आहे. अल्लाह से सूरह फातिहा जे आख़िर में जेको फरमायो त असांखे सिधी वाट ते अलाह उन्हनि जी वाट जिन ते तो इनाम कयो उन इनाम वारनि में मुत्तक़ीन बाना आहिनि जेके मोमिन आहिनि उन्हनि जो अल्लाह से ज़िक्र फरमायो. पर जेके उन सिरात मुस्तक़ीम खां भटकियल आहिनि उन्हनि भटकियलनि जा ॿ क़िस्म हिकिड़ा जेके ज़ाहिरी बातिनी तरह काफ़िर हुजनि खुले आम उन्हनि जो कुफ्र ज़ाहिर हुजे ऐं ॿिया उहे जेके ज़ाहिर में कलमो पढ़नि ऐं पंहिंजे कुफ्र खे लिकाइनि यानी मुनाफ़िक़ ॿिए काफ़िरनि खां वधीक जेको आहे सो नुक़सान ॾियनि छो त काफ़िर ज़ाहिर ऐं बातिन में उन में सभई कुफ्र जूं अलामतूं हूंदियूं उनखे सुञाणणु सवलो आहे. ऐं मुनाफ़िक़ जेको आहे सो ज़ाहिर में इस्लामी लिबास इस्लामी गुलाबो पाए जॾहिं मुस्लमाननि में दाख़िल थिए त उन माण्हुनि खे सुञाणणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे. जेको ज़ाहिरी लिबास इस्लाम वारो पाए मुस्लमाननि में अचे त पोइ उहो इंतिशार इख़्तिलाफ़ फ़िरक़ेवारियत ऐं इलाही जेको आहे बुराई माशरे में पैदा कंदो आहे. अल्लाह से टिनि जो ज़िक्र फरमायो. मोमिननि जूं मुत्तक़िन जूं निशानियूं बयानु फरमायूं त उहे जेके ग़ैब ते ईमान आणनि था. हिन जूं असांखे ॿुधायो त ग़ैब ते ईमान आणण जूं कई मानाऊं आहिनि. अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त हिते इल्म मुराद दिल माना मुत्तक़ीन जी पहिरीं निशानी इहा आहे त उहे दिलि सां ईमान आणींदा. यानी उन्हनि जो ईमान ॾेखावला कोन हूंदो ज़ाहिरी तरह कोन हूंदो बल्कि उन्हनि जो ईमान दिलि सां हूंदो. ॿियो हुनजो अल्लज़ीन युमिनून व कानू ग़ाइबीन यानी हुज़ूर से जे साम्हूं हुजनि तॾहिं बि ईमान आणे नबी से खां परे हुजनि ग़ाइब हुजनि तॾहिं हू जेको आहे ईमान आणे. इहा मुत्तक़िन जी निशानी आहे. छो त मुनाफ़िक़नि जो तरीक़ो इहो त नबी सां मिलंदा हुआ त चवंदा त असां तव्हां सां गॾु आहियूं. वरी काफ़िरनि सां मिलंदा हुआ त चवंदा त असां तव्हां सां गॾु आहियूं. इहो मुनाफ़िक़नि जो तरीक़ो. मोमिन जो तरीक़ो इहो आहे त साम्हूं बि ईमान आणे ऐं पर पुठ में जेको आहे ईमान आणे. भई कीअं सलाह नमाज़ क़ाइमु कनि वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जेको असां उन्हनि खे ॾिनो आहे उन मां ख़र्च कनि.
में पैसो आहे तॾहिं बलासी ॾिनो आहे, बनी ॿारो आहे तॾहिं बलासी ॾिनो आहे, जे माल मवेशी आहे तॾहिं अलासी ॾिनो आहे। अलासी फरमाए थो जेको असां ॾिनो आहे उन मां जेको आहे तव्हां ख़र्च कयो। बनी इसराईल में टे शख़्स टई सुञा कंगाल हिकिड़े खे कोढ़ी जी बीमारी हुई, हिकिड़ो नंढे हूंदे खां हुनजे मथे ते हिकिड़ो वार पवंदो माना गंजो, ऐं हिकिड़ो वरी माउ जे पेटां ई नाबींदा। अलासी टिनी उन्हनि माण्हुनि ॾे जेके ऐं ॿ हा उन्हनि में ऐं हू सुञा बहा अलासी उन्हनि ॾे फ़रिश्ता मोकिलिया इंसानी शक्ल में त तव्हां वञो हुन खां वञी इम्तिहान वठो। फ़रिश्ता आया, मिसाल जे तौर ते कोढ़े ॾे फ़रिश्तो आयो, अवां कहिड़ा हाल अथई, तोखे कुझु खपे, ऐं अलाह जो वानो आहियां, अलाह सां गॾु दुआ घुरंदुसि, तोखे उहा शइ मिली वेंदी। कोढ़े चयो त मुंहिंजे लाइ इहा दुआ घुर त पहिरीं मुंहिंजी बीमारी ख़तमु थिए, छो त जेको बीमारी बि हूंदो आहे उनखे हर शइ खां वधीक इहा ई चिंता हूंदी आहे त मुंहिंजी बीमारी ख़तमु थिए, कहिड़े तरीक़े सां मूंखे सिहत मिले। नंबर 2 हुन चयो त तमामु कंगाल आहियां, तमामु तंगदस्त आहियां, दुआ कर त मुंहिंजे रोज़े में बरकत पवे। उन अलाह जे बाने जेको हो फ़रिश्तो उन हथ फेरायो त मुंहिंजी बीमारी ख़तमु थी वई, अलाह सां गॾु शिफ़ा ॾेई छॾी। वरी उन उते ई दुआ घुरी त तुंहिंजे रोज़े में अलाह सां बरकत ॾींदो, दुआ घुरी हलियो वियो। 2-3 ॾींहंनि खां पोइ अहिड़ो सबबु ठहियो जो के ॿकरियूं ठुकरियूं उनखे के हथ आयूं जेके 6 सालनि महीननि में साल में हज़ारनि जी तादाद में हुनजो लेवल थी वियो। वरी ॿियो फ़रिश्तो ॿियो उन ॾे जेको गंजो हुयो उन खां पुछां की उन चयो यार माण्हू मूंखे ॾाढो कमु था कनि, माण्हू मूंखे ॾिसनि था, नंढा ॿार वॾा मूंखे टोकीनि था इलाही, मुंहिंजो रहणु जेको आहे माना जीअं ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। पहिरीं त दुआ इहा घुर त मुंहिंजो ई गंज कमु ख़तमु थिए, मुंहिंजा वार अचनि। ॿिए नंबर ते मुंहिंजे लाइ दुआ घुरऊं, तंगदस्त आहियां, अलाह सां मूंखे रोज़ी ॾे। उन अलाह जे बाने मुंहिंजे मथे ते हथ फेरायो त मुंहिंजा वार अची आया, हुनजे लाइ रिज़्क़ जी दुआ घुरी, हू पुठीरो थियो, पोयां अलाह सां हुनखे को सबबु ठाहे गंज ॾेई छॾियो। वरी उन फ़रिश्तो उन 3 शख़्स ॾे आयो जेको माउ जे पेटां खां त नाबी हो, उन ॾे आयो, उन खां पुछां कीअं था कहिड़ा हाल अथई, ॾाढो सूरनि में आहियां, पर वरी बि अलाह जो शुक्र आहे, छा खपई, ऐं ॾिसियो पवंदो सघां, अखियूं अलाह जी वॾी नेमत आहिनि, अखियूं आहिनि कोन खे नज़र आहे कान का, दुआ घुर त मुंहिंजो अखियूं वापसि अचनि। 2 नंबर ते ग़रीब मिस्कीन आहियां, ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी गुज़रे, दुआ घुर त मुंहिंजे रोज़े में बरकत पवे। उन अलाह जे बाने हुन ते हथ फेरायो, हुनजी नज़र मोटी आई, मादरज़ात अंधो हो, माउ जे पेटां उन का शइ कान ॾिठी जीअं ॾाओ हो, पर हुन अलाह जे बाने हथ फेरायो त हुनजो अखियूं मोटी आई, नज़र मोटी आई। उन खां बाद में हुन दुआ घुरी त हुनखे बि माल असबाब जेको आहे माना ग़म जी सूरत में या उठण जी सूरत में अलाह जो हुनजो रेवड़ थी वियो। कुझु सालनि खां पोइ अलाह सी उन ई फ़रिश्ते खे चयो त हाणे ॾिनो मूं वटि माल, हाणे इन्हनि खां वञी मुंहिंजे नाले ते घुर, इन्हनि खां आज़माए, हिन खां इम्तिहान वठि, ॾिस त सचा आहिनि या ॻाल्हि था खरी विया। पोइ साॻियो फ़रिश्तो कोढ़े ॾे आयो जंहिंखे पंहिंजी दुआ ॾिनी, उनखे चयो ॾे ख़बर कहिड़ा हलंदी, ख़ुशी ख़ैरात में सही आहे, हुनजो अलाह जो शुक्र आहे। ॾे ख़बर ई माल मिल्कियत ॾाढो जेको आहे अथई, मूंखे सुञाणींदो न यार, पंहिंजी अॻु में कॾहिं मुलाक़ात कान थी आहे, माना ॾिठी अण ॾिठो कंदमि, ॾिस ज़ोर ॾे दिमाग़ ते मथां पंहिंजी किथे मुलाक़ात थी हुजे, मूंखे यादि कोन अचे भलाई तोॾे जेको ई माल मिल्कियत आहे इहो इन मां कुझु अलाह जे नाम हुजे, तूं फ़क़ीर आहीं, मलिकूं आहीं, तुंहिंजो कमु या पिन, हीअ भला तो वटि कीअं आयो एतिरो माल, या केरु आहे तो बादशाहनि जी औलाद मां आहियां, वॾेरनि जी औलाद मां आहियां, और पूरी हालति इहा जेको आहे माना पई आहे, नस्ल दर नस्ल अबनि ॾाॾनि खां जाइदाद मुंतक़िल थींदी थी अचे। जिन ॻाल्हि जेको क़ाइम ई न थियो हां उन ॻाल्हि ते क़ाइम आहे। उन फ़रिश्ते हुनखे बददुआ ॾिनी त मां जहिड़ो हुए ख़ुदा तोखे ओहिड़ो ई कयो, पर फ़रिश्ते हुन फेरायो, मुंहुं फेरायो त हुनखे साॻी बीमारी अची लॻी,
जे हालनि में उनजे माल में बीमारी पई, उहो साॻियो कंगाल थी वियो। वरी वरी फ़रिश्तो ॿी बांधड़ी वियो, उनखां पुछां की मिसाल गंजे ते उनखे चई त कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। भला अॻु में तोखे का तकलीफ़ हुई? चई न। भला वार तुंहिंजा? चई ॼमंदे मुंहिंजा ॾाढा कारा वार, वॾा वार आहिनि। भला ही माल मिल्कियत इहो बाबनि ॾाढनि खां पियो अचे। भला अलाह जे राह में कुझु ॾींदे? चई न, छो ॾियां, मुंहिंजो पंहिंजो, मुंहिंजी मर्ज़ी में ध्यानु हुजे। फ़रिश्तो भला ही जाइदाद? चई हा, बंदारनि खां मुंतकिल थींदी वई। ठीकु आहे, भला क़ुर्बान आयो जे तोखे दुआ ॾिनी? चई न, दुआउनि सां छा थो थिए? केरु हूंदो दुआ ॾींदो अमीर सां वॾेरो खां पैसा त नमूने इहे का ॻाल्हि कान्हे का, हीअ मूंखे अबनि ॾाॾनि खां मुंतकिल थींदी वई। ठीकु आहे, उनखे बदुआ ॾिनी त या अल्लाह जहिड़ो हो ओहिड़ो करीसि। बसि हुन पुठी ॾिनी त हुनजा साॻिया ॿार छॾी विया ऐं जेको हुनजो माल मिल्कियत हुई उहा सॼी ख़तमु थी वई। वरी फ़रिश्तो उन टे माण्हू ॾे आयो, उनखां पुछा की जेको नाबीन हो उनखे चई अलाह सुञाणी थो? त हुन नाबीन जे अखियुनि मां लुक वई आहे। चई हा, सुञाणां। केरु आहियां? केरु आहियां? मूंखे अॻु करे सुञातो थी ॾिठो थी? चई हा। केरु मूंखे सुञातो थी? भला केरु आहियां? चई यार आऊं माउ जे पेट मां नाबीन दाओ हुउसि, मादरज़ाद अंधो हुउसि, तूं आहे तो मूंखे दुआ कई, अलाह सां मूंखे अखियूं ॾिनूं, ऐं सुनो हुउसि, कंगाल हुउसि, तो दुआ कई, अलाह सां मूंखे माल मिल्कियत ॾिनो आहे, तुंहिंजे दुआउनि जी बरकत सां रब मूंखे नवाज़ियो आहे। उन चयो भला अलाह जे राह में ॾे। नाबीन खे चई त अलाह जे राह में ॾे। चई मुंहिंजो त कुझु बि कोन्हे को, हीउ सभु अलाह जो सॼो खणी वियो, मुंहिंजो कुझु बि कोन्हे को। इन जे तफ़सीर में तशरीह में आलम लिखियो आहे त अखियूं अलाह जी उहा नेमत, को बि उज़्व इंसान जो, ज़ुबान आहे इन जो क़दुरु गूंगे खां पुछा कयो, अखियूं आहिनि त इन जो क़दुरु तव्हां अंधे खां पुछा कयो, कन आहिनि त इन जो क़दुरु तव्हां ॿोड़े खां पुछा कयो। यानी जंहिं वटि उज़्व कोन्हे को, जंहिं हथु आहे त इन जो क़दुरु तव्हां कंहिं टुंडे खां पुछा कयो, टंग आहे, पेर आहे, तव्हां इन जो क़दुरु कंहिं मुंडे खां पुछा कयो। यानी जंहिं वटि उज़्व कोन्हे को, उन खां तव्हां उन उज़्वे जी जो क़दुरु पुछा कयो त अलाह जा जेके ॾिनल उज़्व आहिनि उहे अलाह जूं केॾियूं वॾियूं महिरबानियूं वारे, केॾी अलाह जी ज़ात बाबरका जी नेमत आहे। जेकॾहिं हिकिड़े उज़्वे जे लाइ असां सॼी ज़िंदगी रब जी बारगाह में सजदा रेज़ थिया पिया हुजूं, तॾहिं बि अलाह जे उन हिकिड़ी ॾिनल नेमत जो असां शुक्रियो बजा नथा आणे सघूं जेका अलाह पाक बाने ते फरमाई आहे। अलाह जी ज़ात बाबरकात उन फ़रिश्ते खे फरमायो त उन फ़रिश्ते रब जी बारगाह में दुआ घुरी, या अलाह हिनखे अञा बीमा ॾे। इहा दुआ ॾेई उनखे ॿियो त अलाह उनखे वधीक जेको आहे बरकत अता फरमाए। क़ुरान पाक में अलाह सी केतिरनि ई जॻहियुनि ते फरमायो मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तक़ी नेक माना उहे आहिनि जेको असां उनखे ॾिनो आहे उन ॾिने मां हू ख़र्च था कनि। यानी 100 मां जेकॾहिं 40 पती असां ज़कात करूं था, 2.5% जेका थिए थी, त इहा अलाह जे ॾिने मां आहे। अलाह सी फरमाए थो 39 हिसा तूं पाण ॾे रख, 40 पती तूं मुंहिंजी राह में ज़कात ॾे, त जीअं तुंहिंजे माल में रोज़ी में मां अलाह सां बरकत ॾेई करे। अहिड़े तरीक़े सां उश्र जो हुकुम आहे। बनी अहिड़ी जेका मींहं ते जंहिंजो पैदावार थिए थो, जंहिंजे पाणीअ में ख़र्च कोन्हे को, महिनत कान्हे का, मशक़त कान्हे का, त उनजा अलाह सी फरमायूं त फ़सुल लहे 9 पतियूं तूं रख, 10 पती अलाह जे राह में। पर अहिड़ी बनी आहे जिते पाणी पैसनि सां ॾियणो थो पए, या वरी तकलीफ़ ऐं मुशक़त सां पाणी जेको आहे बनीअ में भराइणो थो पए। जीअं ट्यूबवेल जे ज़रिए या शाफ़ुनि जो निज़ाम आहे त उहो वाटरनि जे ज़रिए हारी नारी रखिबो आहे, जेको बनीअ में जेको आहे पाणी पहुचाईंदो आहे। ज़मीनदार पाण पाणी वराए थो, तॾहिं बि आसानी सां पाणी कोन्हे को। मींहं वारो जेको पाणी आहे उहो आसानी सां पहुचे थो, उन में हारी नारी खे तकलीफ़ जी जेको आहे करणी कान्हे की अलाह जी रहमत आहे जॻह ते वसे थी। अहिड़ी बनी जंहिंमें पाणी मशक़त सां पहुचे थो, पैसे सां पहुचे थो, तकलीफ़ सां पहुचे थो, अलाह सी फरमाए थो त 19 हिसा तूं पाण रख, पंहिंजे ख़र्चे में आन, 20 पती तूं उन मां उश्र कर, तॾहिं मां अलाह पाक तुंहिंजे उन बनीअ में तोखे बरकत अता ॾेई छॾियां। अहिड़े तरीक़े सां माल मवेशी बकरियूं 40 बकरियूं, त 40 बकरियुनि मां हिकिड़ी बकरी आहे ज़कात में,
ईमान तो 80 बकरियुनि ते वरी हिकिड़ी ज़कात जेको आहे 2 बकरियूं थींदियूं वेंदे 200 बकरियुनि ते माना 40 ते हिकिड़ी बकरी जेको आहे ज़कात में ॾियणी आहे जंहिंखे अलाह मेहूं आहिनि या जेको आहे गऊं आहिनि त 25 मेहूं कंहिं वटि हुजनि 24 मेहूं अथसि 25 मेहूं वटि आई आहे त हिकिड़ी मेह जेको आहे अलाह जे राह में ज़कात में जेको आहे यानी मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन्हनि जो मुख़्तलिफ़ हिसाब सां ज़कात आहे पर ज़कात उन माल जी आहे जेका ॾिनी अलाह सी ॾेई वरी बाने खे आज़माए थो त मुंहिंजी राह में ॾे पोइ इहो बाने जी कामयाबी आहे जो जंहिं रब करीम उनखे हेॾो ॾिनो आहे जे उनजी राह में जेकॾहिं हू अलाह जी तौफ़ीक़ सां कुझु ॾिए थो त इहो अलाह ते थोरो कोन्हे को बल्कि माण्हू पंहिंजे रोज़े में पाण बरकत जो सामान पैदा फरमाए थो अलाह सी फरमाए वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक ऐं उहे जेके ईमान आणनि था उन ते जेको तोॾे नाज़िल कयो वियो आहे हिन मां मुराद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में उहे अहले किताब हुआ जेके इंजील ते तौरात ते ज़बूर ते ईमान आणींदा हुआ जिन जो ताल्लुक़ यहूदियुनि सां हो पर उहे हुज़ूर जी बारगाह में आया ऐं ईमान जी दौलत सां मुशर्रफ थिया अलाह सी फरमायो त मुतक़िन जी हिकिड़ी निशानी इहा बि आहे त उहे ईमान आणनि था उन ते जेको तोॾे नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुर पाक ते वमा उनज़िल मिन क़ब्लिक ऐं उन ते बि उन्हनि जो ईमान आहे जेको तोखां अॻु नाज़िल कयो वियो असां मुस्लमाननि जे लाइ लाज़मी आहे त जीअं क़ुर पाक जे मुकमल अलहमद खां वठी वनास ताईं सचे हुजण ते असांजो ईमान आहे ऐं क़ुर पाक जे अहकामात खे सचो वञणु इहो असांजे ईमान जो लाज़मी जुज़ आहे क़ुर पाक जे हर आयत ते असांजो ईमान हुजणु खपे अहिड़े तरीक़े सां जेके अॻुमी किताब नाज़िल थिया ॾिना विया नबियनि खे तौरात ज़बूर इंजील या सहीफ़ा उन्हनि ते बि ईमान हुजणु खपे त उहे बरहक़ किताब आहे ऐं उहे अलाह साईं पंहिंजनि नबियनि खे अता फ़रमाया जेके उन ज़माने में हुआ वबिल आख़िरत हुम युक़िनून मुतक़िन जी हिकिड़ी निशानी इहा बि आहे त उहे आख़िरत ते पको यकीन रखनि था यानी आख़िरत ते क़ब्र ते ईमान हुजणु खपे मरण खां पोइ दोबारा ज़िंदा थियण ते बि ईमान हुजणु खपे ईअं न त कुझु असांजे मुस्लमाननि में सेक्युलरिज़म क़िस्म जा या जेको आहे सो जहिड़े क़िस्म जा माण्हू जेके पंहिंजे पाण खे मुस्लमान डिक्लेयर कनि था पर उहे चवनि था त जन्नत काशे कान्हे जहन्नम काशे कोन्हे क़ब्र या क़ब्र जो अज़ाब काशे कोन्हे महशर या महशर जो हिसाब काशे कोन्हे हालांकि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हर शइ जी निशानदेही करे ॿुधाई आहे क़ब्र जा मराहिल छा आहिनि क़ब्र जो इम्तिहान छा आहे क़ब्र जो अज़ाब छा आहे ऐं मरण खां पोइ दोबारा ज़िंदा थियण जा अलाह जी क़ुर पाक में कई मिसाल बयान फरमाया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो अलाह से ज़िक्र फरमायो सूरह बक़रा में इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त या अल्लाह मूंखे ॾेखार कैफ़ तुह्यिल मौता तूं मौलनि खे जहिड़ो कीअं कंदे हिकिड़ो माण्हू जेको मरी वञे जंहिंजो रूह कब्ज़ थी वञे जंहिंजे जिस्म खे अलॻि कंहिं जॻह में दफ़नायो वञे रूह तुंहिंजी बारगाह में हाज़िर थी वञे जिस्म ऐं रूह जो ताल्लुक़ टुटी वञे ऐं उन माण्हूअ खे जेको जंहिंजा हॾा ॻरी वञनि ऐं जिस्म खां मांस वग़ैरह खल सभु कुझु ॻरी वञे हॾनि जो वञे हिकिड़ो कबूतरो बचे उन माण्हूअ खे तूं दोबारा ज़िंदा कीअं कंदे अलाह से फरमायो प्यारा इब्राहिम छा तोखे यकीन कोन्हे ईमान कोन्हे अर्ज़ कई त या अल्लाह ईमान आहे पर ऐं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां त मुंहिंजे दिलि खे इत्मिनान मिले अलाह से फरमायो फ़ख़ुज़ अर्बअतम मिन अत-तैर 4 पखी मुख़्तलिफ़ जिन्सनि जा पकड़ उनखे वठ मुख़्तलिफ़ जिन्सनि जा मिसाल का गिज थी वई कांव थी वियो मोर थी वियो कबूतर थी वियो इहे 4 पखी जेको आहे हथ कर इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे पकड़ियो अलाह से फरमायो त उन्हनि खे ज़बह करे इन्हनि जा खंभ ऐं गोश्त जेको आहे अलॻि कर खंभ ऐं गोश्त अलॻि कर त खंभ उॾामी विया गोश्त बचो अलाह से फरमायो इन गोश्त खे कीमो कर यानी बिल्कुलु चूरो करे ॾे हर कंहिं पखीअ जो गोश्त कीमो करे चूरो करे उनखे चइनी पखियुनि जे गोश्त खे पाण में मिलाए चइनी पखियुनि जे गोश्त खे पाण में मिलाए पोइ उनजा 4 हिसा कर हिकिड़ो हिसो हिकिड़े जबल ते रख ॿियो हिसो ॿिए जबल ते टियों हिसो टे जबल ते चोथों हिसो चौथे जबल ते
हाणे मुख़्तलिफ़ पखी जिन खे तो ज़बह करे छॾियो, उन जूं ख़बरातियूं उॾरी वयूं, उन जो गोश्त बचो, उन गोश्त खे तो कीमो करे छॾियो। बिल्कुलु कीमे करण खां पोइ तो उनखे मिक्स कयो पाण में, चइनी जा गोश्त मिली विया। हाणे हिकिड़ो हिकिड़े जबल ते हिसो पियो आहे, ॿिए जबल ते, टे जबल ते, चोथे जबल ते, सुमदउहुन्न, पोइ उन्हनि मां हर हिक खे नालो वठी सॾु करणु तुंहिंजो कमु आहे, उन्हनि खे जीअरो करे तो वटि पहुचाइणु, इहो मां अलाह जो कमु आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम उन मां जंहिं बि पखीअ खे हुकुम पियो करे, सॾु पियो करे, त उन पखीअ जा जुज़ जंहिं जंहिं जबल ते पिया हुआ, उते ई हुनजे गोश्त जा जुज़ उॾामिया, उॾरी ऐं उहे गोश्त जो लोथड़ो, गोश्त जा उहे जुज़ पाण में मिलिया। उन जूं ख़बरातूं जेके हवा में हलियूं, उहे बि जेको आहे सो वापसि मोटी आयूं। या अलाह उनजे मथां ॿिया उन पखीअ खे जेको आहे उहो खंभ ॾिना, ऐं उहो पखी जॾहिं जहिड़ो थियो त अलाह जो ज़िक्र कंदो उॾंदो वियो। अलाह सी फरमाए इब्राहिम जे पखियुनि खे, गोश्तनि खे कीमो करे तो मुख़्तलिफ़ जेको आहे जबलनि ते रखी छॾिया उन जा जुज़, उन्हनि खे जीअं मां दुबारा जीअरो कयो आहे, ईअं इंसान खे बि क़दर में वञण खां पोइ मां अलाह पाक जी ज़ात बाबरकात वरी ज़िंदगी अता फरमाया। अहिड़ा अलाह साईं कई मिसाल क़ुरान पाक में बयानु फरमाया आहिनि, जिन मां मोमिन खे इहो पको ईमान हुजे त असांजी ज़िंदगी रुगो हयातीअ ताईं, ज़िंदगीअ ताईं महदूद कान्हे का। वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, इंसान खे पैदा करण जो फ़लसफ़ो ई इहो आहे त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अलाह सी जंहिं मौत ऐं ज़िंदगी पैदा कई, उहो तव्हांखे आज़माए थो त केरु आहे जेको नेक अमल करे, मां अलाह खे राज़ी थो करे। फ़लसफ़ो इहो आहे। जेकॾहिं फ़लसफ़ो इहो आहे त पोइ सिर्फ़ु 50-60 साल जी ज़िंदगी ताईं महदूद कोन्हे को, बल्कि क़ब्र में वञण खां पोइ। ऐं मुस्लमान खे अलाह सी इहा नेमत ॾिनी आहे जो हू पंहिंजे मरहूम खे क़ब्र में आराम सां, इत्मिनान सां ऐं वॾे एतमाम सां सांढे रखे थो, छो त इंसान अलाह जी अमानत आहे। अलाह जी अमानत अलाह जे हवाले करण जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तरीक़ो सम्झायो आहे। गुस्ल जो तरीक़ो आहे, कफ़न जो तरीक़ो आहे, नमाज़ जनाज़ा जो तरीक़ो आहे, क़ब्र लहद या शिक माना चीर उनजे ठाहिण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। वरी उनखे उन में दफ़नाइण खां पोइ बि अलाह जे हबीब फरमायो आहे, हिकिड़े पासे जेकॾहिं ॿरंदड़ टांडा पिया हुजनि ऐं ॿिए पासे क़ब्र हुजे त उन टांडे जे मथां पेर रखी छॾिजो, पर क़ब्र जे मथां पेर न रखिजो। इन छाजे करे त मोमिन जी मरण खां पोइ अलाह पाक इज़त रखी आहे। इन जे करे उनखे जेको आहे जॾहिं पहिरियों क़त्ल दुनिया में थियो हो, काबील हाबील खे क़त्ल कयो। पहिरियों क़त्ल हो, पहिरियों इंसान जंहिंजो रूह कब्ज़ कयो वियो, काबील परेशान थी वियो त मूं हाबील खे क़त्ल त कयो आहे, पर हाणे मां उनखे कयां किथे, छा कयांसि? यानी इन खां पहिरीं को इंसान मोह ई कोन हो। जॾहिं मोह कोन हो त पोइ हुनखे दफ़नाए कीअं? मोह कोन हो त हुनखे साड़े कीअं? जॾहिं इंसान पहिरियां को गुज़ारे ई कोन वियो हो त हुनखे पाणी में कीअं लोड़े? यानी को तरीक़ो ई कोन हो। अलाह सी जी ज़ात बाबरकात ॿ कांग मोकिलिया, 6 सिपारे में जो ज़िक्र आहे। फबअस अल्लाहु गुराबन यबअसु फिल अर्द लियुरियहु कैफ़ युवारी सवत अख़ी। 2 कांग आया, पाण में विढ़िया, हिकिड़े कांग ॿिए कांग खे मारे छॾियो। मारण खां पोइ उन जंहिं कांग मारियो उन पंहिंजे चंबनि सां हेठि खॾ ठाही। खॾ ठाहिण खां पोइ पंहिंजे चुंब सां उन ॿिए कांग खे गेले अची उन खॾ में रखी। रखण खां पोइ वरी पंहिंजनि चंबनि सां उनजे मथां मिटी ॾेई उनखे जेको आहे दफ़नाए छॾी। जॾहिं काबील इहो तरीक़ो ॾिठो त पोइ चईंदा मूं वटि त इन कांग जेतिरो बकुल कोन्हे को। हिकिड़ो पखी ॿिए पखी सां विढ़ियो ऐं उन पखीअ जेको आहे ॿिए पखीअ खे मारियो। मारण खां पोइ उहो बि उनखे ज़मीन में सांडे पियो रखे त आऊं बि हाबील खे अहिड़े तरीक़े सां ज़मीन में सांडे रखां। पहिरियों काबील हज़रत हाबील अलैहिस्सलाम खे मिटीअ में जेको आहे माना दफ़न कयो हो। यानी इब्तिदा खां ई इंसान खे अलाह सी जेका राह ॾिनी आहे ऐं जंहिंमें इंसान जी इज़त आहे उहा साड़ण में या उनजे जेको आहे मैयत खे पाणीअ में लोड़ण में कान्हे का। साड़ण में उनजी रुसवाई आहे, बेइज़ती आहे, उनजी
तकलीफ़ आहे उनखे पाणी में ॾोड़े छॾण बि उनजी रुसवाई आहे समुंड जेको आहे पखी अचनि समुंड जा पाणीअ जा उहे उनखे खाई ॻारे ख़तमु करे छॾे न बल्कि उनजी इज़त आहे मिनहा ख़लक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा अल्लाह सी फरमाए थो इन मिटीअ मां असां तव्हांखे पैदा कयो इन मिटीअ में असीं तव्हांखे वापसि मोटाईंदासीं ऐं उन ई मिटीअ मां असीं वरी तव्हांखे दुबारा ज़िंदा कंदासीं इहो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इम्तिज़ाज आहे वबिल आख़िरत हुम यक़ीनून उन्हनि मुतक़िन जो आख़िरत ते पको यकीन आहे त अल्लाह जी बारगाह में असांखे हाज़िर थियणो आहे अल्लाह सी निशानो बयानु करण खां पोइ फरमायो उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम इहे ई पंहिंजे रब जे तरफ़ां हिदायत ते आहिनि व उलाइका हुमुल मुफ़्लिहून ऐं इहे ई कामयाब आहिनि कामयाबी ऐं हिदायत उन्हनि वटि आहे जेके ग़ैब ते ईमान आणनि जेके नमाज़ क़ाइमु कनि जेके अल्लाह जे ॾिने मां ख़र्च कनि जिन जो क़ुर पाक ते ईमान हुजे तौरात ज़बूर इंजील ऐं आसमानी सहीफ़नि जे सच हुजण ते जंहिंजो ईमान हुजे आख़िरत ते जंहिंजो मुकमल यकीन हुजे अल्लाह सी फरमाए थो उहे हिदायत थियनि ऐं उहे जेको आहे सो कामयाबु आहिनि छा अल्लाह सी असां ई तव्हांखे बि उन्हनि माननि में शामिल फरमाए जिन खे अल्लाह सी हिदायत अता फरमाई आहे ऐं जिन खे अल्लाह सी दुनिया आख़िरत में कामयाबी अता फरमाई आहे मोमिननि जे निशाननि खां पोइ अल्लाह सी काफ़रनि जो निशानो बयानु फरमाए काफ़रनि जो तरीक़ो कहिड़ो आहे इन्नल लज़ीन कफ़रू बेशक जिन कुफ़्र कयो सवाउन अलैहिम उन्हनि जे मथां बराबरि आहे अअंज़रतहुम तूं उन्हनि खे ॾेजारी अम लम तुंज़िरहुम या उन्हनि खे न ॾेजारी ला युमिनून उहे ईमान कोन आणींदा अल्लाह सी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अफ़सरदा थिया ऐं काफ़रनि खे हेॾो सम्झायां थो हेॾी तबलीग कयां थो हू मोट कोन था ॾियनि अल्लाह सी पंहिंजे महबूब खे आक़िबत खां बाख़बर कयो त जेके कुफ़्र आणे चुका जिन जे दिलि में कुफ़्र आहे जेके इनकार कनि था उन्हनि खे तूं ॾेजारी या न ॾेजारी उहे ईमान कोन आणींदा पर जिन जे मुक़दर में ईमान आहे को रूम खां हली तो वटि अचे थो को फारस खां हली तो वटि अचे थो को शाम खां हली तो वटि अचे थो को दुनिया जी कहिड़ी कुंड खां तो को दुनिया जी कहिड़ी कुंड खां जेके तो वटि अची ईमान जी दौलत सां पंहिंजे पाण खे मालामाल कनि था पर ही जेके काफ़िर आहिनि मके जा मुशरिक आहिनि इन्हनि खे तूं ॾेजारी या न ॾेजारी ए ईमान कोन आणींदा उनजी वजह कहिड़ी आहे ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम अल्लाह सी उन्हनि जे दिलनि ते मोहर हणी छॾी व अला समइहिम ऐं उन्हनि जे कननि ते बि अल्लाह सी मोहर हणी छॾी व अला अबसारिहिम ग़िशावा ऐं उन्हनि जे अखियुनि ते परदो आहे वलहुम अज़ाबुन अज़ीम ऐं उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे काफ़रनि जे लाइ अल्लाह सी फरमाए त उन्हनि जे दिलनि ते मोहर हणी छॾी आहे छो त दिलि सां माण्हू सोचींदो आहे दिलि सां माण्हू गौर फ़िक्र कंदो आहे जॾहिं दिलि ते मोहर लॻी वञे त पोइ सोच ऐं सम्झ जी सलाहियत हली ईंदी आहे वाला समइहिम कननि सां माण्हू ॿुधंदो आहे पर जॾहिं कननि ते परदा अची वञनि ऐं कननि ते मोहर लॻी वञे त माण्हू ॿुधल शइ बि अणॿुधी करे छॾींदो आहे वाला अबसारिहिम ग़िशावा ऐं उन्हनि जे अखियुनि ते परदा उहो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसनि पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कनि पिया अल्लाह जे हबीब खे चंड ॿ टुकड़ा कंदे ॾिसनि पिया नबी से लथल सिज वापसि मोटाए पियो उहो हबीब खे ॾिसनि पिया अबू जहल महबूब जी बारगाह में आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई त मुंहिंजे मुठ में छा आहे अल्लाह जे हबीब फरमायो त आऊं ॿुधायां तुंहिंजे बंदि मुठ में छा आहे या जेका तुंहिंजे मुठ में बंदि शइ आहे उहा ॿुधाए त आऊं केरु आहियां अबू जहल परेशान थी दिलि में सोचियो त इहा त वॾी ॻाल्हि आहे जो नबी साईं मुंहिंजे मुठ में जेका शइ आहे उन जे लाइ ॿुधाए त मुंहिंजे मुठ में छा आहे पर जेका मुंहिंजे मुठ में शइ आहे उहा ॻाल्हाए उहा ॿुधे उन में सोच सम्झ हुजे इहो मुमकिन ई कोन्हे नबी साईं खे चई त भला मुंहिंजे मुठ में जेका शइ आहे उहा ॿुधाए त तव्हां केरु आहियो अल्लाह जे हबीब जी नज़र पई त अबू जहल जे मुठ में जेका शइ हुई उहा आवाज़ बुलंद ईअं गोया के हबीब जी बारगाह में चवणु लॻी त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह या तरीक़े रिवायत ॿिए में चवणु लॻी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह
यानी हबीब ते दुरूद पढ़ण लगी या कलमे तय्यबा जो विर्द करण लगी त अबू जहल उन हिकिड़े कांवर में गुस्से में अची उहा शइ उछलाई जीअं जो उछलाई त हुनजे हथ में के 8-10 पथरियूं हुयूं पर उहा पथरी जेका दुश्मन जे चंबे में दुश्मन जे मुठ में कलमा पई पड़े जॾहिं हदीस पाक में अचे थो त उछलाई त उहा जेका हथ में अबू जहल जे में कलमा पई पड़े उहा पथरी जंहिं पथरीअ खे लॻे पई त उन पथरी मां बि कलमे तय्यबा जो आवाज़ पियो अचे अबू जहल चयो त एॾो जादू अल्लाह जे हबीब फरमाई जादू कोन्हे को अल्लाह से मूंखे कमाल ऐं मोजज़ात अता फरमाया अहिड़े तरीक़े सां अबू जहल नबी सिंह जी बारगाह में हिकिड़ी का माटी खणी आयो माटी माना काठ जी जेको ठिकर भितर जी ठहियल ई माटी नबी सिंह खे चवे हिन जे अंदरि छा आहे अल्लाह जे हबीब फरमा आऊं ॿुधायां त इन जे अंदरि छा आहे या इन जे अंदरि जेका शइ आहे उहा ॿुधायां त आऊं केरु आहियां अबू जहल दिलि में सोचियो त इन जे अंदरि त ॻोह आहे पर ॻोह जीअरी हुजे तॾहिं वकार ॻाल्हाईंदी इनखे मूं मारियो मारण खां पोइ इनखे मूं जेको आहे बिल्कुलु साड़े टांडर में उनजी छार खणी आयो आहे छार हाणे जेका छार थी वई आहे ॻोह उहा किथां ॻाल्हाईंदी माना हुन में को आंसर ई कोन्हे मुमकिन ई कोन्हे को जो मुअल वरी छार थियल ॻोह ॻाल्हाए पर अल्लाह जे हबीब खे चई त इहो कोन थो थी सघे त मुंहिंजे हिन बर्तन में जेका शइ आहे उहा ॻाल्हाए ऐं उहा ॿुधाए त तव्हां केरु आहियो नबी सिंह फरमा उहो तव्हां जे लाइ हूंदो मुंहिंजे लाइ ईअं कोन्हे को अल्लाह जे हबीब जी नज़र पई उन माटीअ में चुरपुर पैदा थियो चुरपुर पैदा थियण खां पोइ उन ॻोह उन माटीअ खे भॻो ऐं उनजे ज़ुबान बाब कलमा तय्यबा जा विर्द जारी थी विया यानी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हुननि जे साम्हूं ला तादाद मोजज़ात करे ॾेखारिया ला तादाद मोजज़ात करे ॾेखारिया अल्लाह से फरमाए इन्नल लज़ीना कफ़रू हबीब जेके कुफ्र आणे चुक जेके इनकार करे चुका जेके काफ़र उन्हनि खे तूं ॾेजारी या न ॾेजारी उहे ईमान कोन आणींदा छो त उन्हनि जे दिलनि ते मोहर आहे उन्हनि जे कननि ते बि मोहर आहे ऐं उन्हनि जे अखियुनि ते पर्दा इहे टे शयूं जंहिंजो कमु न कनि उनखे तूं सम्झाए उनखे हिदायत जो ॻाल्हियूं ॿुधाई उनखे जेको आहे उहो तुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल कोन कंदो ऐं यकीन कोन कंदो तो ते ईमान कोन आणींदो हिन जे तफ़सीर में आलम लिखियो आहे त मता कंहिंजे ज़हन में सुवाल पैदा थिए त जॾहिं अल्लाह साईं हुननि जे दिलनि ते मोहर हणी छॾी त पोइ काफ़रनि जो त माना उन्हनि जो त ॾोह ई कोन्हे जॾहिं उन्हनि जे दिलनि ते मोहर लॻी पई आहे उन्हनि जे कननि ते मोहर लॻी पई आहे उन्हनि जे अखियुनि ते पर्दा अची विया त पोइ हू जॾहिं उन्हनि जे मुक़द्दर में ईमान कोन्हे को त पोइ माना अल्लाह हुननि जे लाइ ईमान लिखियो ई कोन्हे को ईअं न आहे अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे मिसाल उहो त हिकिड़े शख़्स ज़हर पीतो ज़हर ख़तरनाक हो उन माण्हूअ खे जंहिं ज़हर पीतो हुनखे खणी डॉक्टर ॾे आया ऐं डॉक्टर खे चयो डॉक्टर साहिब हिन जी नब्ज़ वग़ैरह तव्हां ॾिसो ऐं ॾिसो भला हिन जो इलाजु आहे या कोन्हे डॉक्टर साहिब हुनखे चकास कई चेकअप कयो हुनजी नब्ज़ वग़ैरह ॾिसी चई त बाबा हिन जो इलाजु कोन्हे हीउ ठीकु कोन थींदो भले किथां बि इलाजु करायो हिन जी बीमारी जो हिन जे ज़हर जो इलाजु आहे कोन हाणे ॾोह कंहिंजो डॉक्टर जो ॾोह ॻाल्हायो डॉक्टर मुख़्तलिफ़ तव्हांखे कुझु कोन चवंदो ऐं मिसाल थो ॾियां तव्हांखे ॾोह कंहिंजो आहे डॉक्टर जो ॾोह या उन मरीज़ जो ॾोह आहे जंहिं पंहिंजे पाण खे पाण जोखे में विधो माना ज़हर हुन पाण खाधो ऐं ज़हर हुन नोयत जो खाधई जॾहिं डॉक्टर ॾे पहुतो त डॉक्टर जो इलाजु आहे काफ़रनि जा करतूत अहिड़ा हुआ हुननि जूं बद अख़लाक़ियूं अहिड़ियूं हुयूं उन्हनि जो तौर तरीक़ो अहिड़ो हो अल्लाह सी त हबीब खे क़ुर ॾेई सभिनी जे लाइ मोकिलियो मुस्तफ़ा जी नबूवत सभिनी जे लाइ हुई हबीब जी रिसालत सभिनी जे लाइ हुई हबीब जो पैगाम तौहीद जो रिसालत जो वहदानियत जो सभिनी जे लाइ हो महबूब त सभिनी खे चयो क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफ़्लिहू तव्हां कलमो पढ़ो अल्लाह सी ज़ात बाबरकात तव्हांखे कामयाबी अता फरमाईंदो तव्हां दुनिया आख़िरत में कामयाब थींदो हबीब जो पैगाम सभिनी जे लाइ हुयो पर हू काफ़र महबूब जी अदावत में नबी सिंह जी दुश्मनीअ में एतिरो अॻिते निकिरी चुका हुआ
जो अल्लाह पंहिंजे महबूब खे उन फ़ैसिले खां आगाह फरमायो त हबीब इन्हनि जो मिसाल बि ईअं आहे जीअं ज़हर खाई तबीब ॾे वञिजे ऐं तबीब हुनजी नब्ज़ ॾिसी तवे त हीउ ला इलाज आहे हिननि बि पंहिंजे करतूतनि सां पंहिंजे दिलनि खे अहिड़ो कारो करे छॾियो आहे जो मां अल्लाह थो चवां त हिननि खे तूं ॾेजारी या न ॾेजारी हिननि खे आयतूं पढ़ी ॿुधाई या न पढ़ी ॿुधाई मुंहिंजा अहकाम हिननि खे तूं सम्झाई या न सम्झाई ईमान कोन आणींदा छो त हिननि जे दिलनि ते हिननि जे कननि ते मोहरा ऐं हिननि जे अखियुनि ते परदान हिननि जे लाइ वॾो अज़ाब आहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात शल महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके असां ई तव्हांखे ईमान ते इस्तिक़ामत नसीब फरमाए उन खां बाद में ॿियो रुकू सूरह बक़रा जो शुरू थिए थो ऐं अल्लाह से इरशाद फरमाए थो वमिन अन्नास मन यक़ूलु आमन्ना बिल्लाह पहिरीं मोमिननि जो ज़िक्र थियो वरी काफ़िरनि जो ज़िक्र थियो हाणे अल्लाह सी इन आयत खां पोइ तक़रीबन 13 आयतूं जिन में अल्लाह सी मुनाफ़िक़नि जो ज़िक्र फरमायो वमिन अन्नास मन यक़ूलु आमन्ना बिल्लाह माण्हुनि मां कुझु माण्हू अहिड़ा जेके चवनि था त असां अल्लाह ते ईमान आंदो वबिल यौमिल आख़िर ऐं क़यामत वारे ॾींहं ते असां ईमान आंदो वमा हुम बिमुमिनीन हालांकि उहे मोमिन कोन्हे के छो त उहे ज़ाहिर में त ईमान आणनि था पर बातिल में ईमान नथा आणनि ॿाहिरां त अंदरि अंधकार ॿाहिरां ॿोली हंज जी यानी ज़ाहिर में त हू नमाज़ूं पढ़नि पिया ज़ाहिर में हू नबी से आया कलमूं पढ़ियूं ज़ाहिर में उहे हबीब जे पोयां नमाज़ूं पढ़नि पिया मुस्लमाननि सां गॾिजनि त चवनि त असीं मुस्लमान आहियूं काफ़िरनि सां गॾिजनि त चवनि त असीं काफ़िर आहियूं अल्लाह सी फरमायो युखादिऊन अल्लाह ये अल्लाह खे धोखो ॾियणु चाहिनि था वल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारनि खे बि धोखो ॾियणु चाहिनि था वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम वमा यशऊरून न को अल्लाह खे धोखो ॾेई सघनि था न को ईमान वारनि खे धोखो ॾेई सघनि था इहे लाशऊरी तौर ते पंहिंजे पाण खे धोखो पिया ॾियनि यानी इन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसास ई कोन्हे को हीअ चवनि पिया त असीं मुनाफ़िक़त कयूं पिया माना काफ़िरनि सां काफ़िरनि जहिड़ा ऐं मोमिननि सां मोमिननि जहिड़ा यानी जॾहिं काफ़िरनि सां गॾिजनि त राम राम कनि जॾहिं मोमिननि सां गॾिजनि त रहमान रहमान कनि अल्लाह सी फरमायो त इहे अल्लाह खे ऐं मोमिननि खे धोखो ॾियणु चाहिनि था अच्छा धोखो ऐं फ़रेब इहो माण्हू उनखे ॾींदो आहे जंहिंखे माण्हूअ जे साम्हूं वारे माण्हूअ जे अंदर जी बातिल जी ख़बर न हुजे अल्लाह सी त दिलनि जा राज़ ॿुधाए थो पोइ अल्लाह खे धोखो कीअं ॾींदा इन जे तहत आलमनि लिखियो आहे त हू ज़ाहिर में रसूलुल्लाह खे धोखो ॾींदा पर अल्लाह सी फरमा मुंहिंजे हबीब खे धोखो ॾियणु गोया के मूंखे धोखो ॾियण जे बराबरि इन जे करे अल्लाह सी फरमा युखादिऊन अल्लाह ये अल्लाह खे धोखो ॾियणु चाहिनि था पर वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम इहे पंहिंजे पाण खे धोखो था ॾियनि पर इन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसास ई कोन्हे ॿियो तफ़सीर आलमनि इहो बि लिखियो आहे त जेको मोमिन भाउ खे धोखो थो ॾिए उहो गोया के अल्लाह जी ज़ात बाबरकात खे धोखो थो ॾिए इन जे करे अल्लाह सी फरमाए त मुनाफ़िक़ उहे आहिनि जेके अल्लाह खे धोखो ॾियणु चाहिनि था ऐं मोमिननि खे पर हक़ीक़त में उहे पंहिंजे पाण खे धोखो था ॾियनि फ़ी क़ुलूबिहिम मरदुन इन्हनि जे दिलनि में बीमारी आहे हिकिड़ी बीमारी जिस्मानी हूंदी आहे हिकिड़ी बीमारी रूहानी हूंदी आहे जिस्मानी बीमारी जो इलाज डॉक्टरनि वटि हूंदो आहे रूहानी बीमारी जे इलाज जे लाइ अल्लाह सी पंहिंजे नबियनि खे मोकिलियो ऐं नबी जे उम्मतुनि में अल्लाह सी आलिमनि ऐं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत में अल्लाह सी वलियनि खे मोकिलियो जिन खे अल्लाह सी जिस्मानी बीमारियुनि जी दवा ॾेई अल्लाह सी जी ज़ात बाबरकात उनखे कंहिं मक़सद जे लाइ दुनिया में मोकिलियो पर मुनाफ़िक़नि जो तरीक़ो इहो उन्हनि जी सोच इहा अल्लाह सी फरमाए त उन्हनि जे दिलनि में बीमारी आहे फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा पोइ अल्लाह सी उन्हनि जे बीमारीअ खे अञा जेको आहे सो वधाए छॾियो वलहुम अज़ाबुन अलीमुन उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे बिमा कानू यकज़िबून बस सबब इन जे त उहे कूड़ ॻाल्हाईंदा हुआ कूड़ ॻाल्हाईंदा मतिलबु मुनाफ़िक़नि जो त तरीक़ो इहो हो त मोमिननि सां चवंदा त असीं मोमिन आहियूं ऐं काफ़िरनि खे चवंदा हुआ त असीं काफ़िर आहियूं हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे सलासतु अलामातुन मिनन निफ़ाक़ 3 अलामतूं निफ़ाक़ मां आहिनि जॾहिं आम मोमिन में बि उहे अलामतूं हुजनि त उहो पंहिंजे पाण जो मुहासिबो करे ऐं उन्हनि निशाननि खां पंहिंजे पाण खे बचाए हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इज़ा वअदा अख़लफ़ मुनाफ़िक़ जी पहिरीं निशानी इहा आहे
जॾहिं वाइदो कंदो आहे त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, माना उहो वाइदो पूरो कोन कंदो। जंहिं माण्हू में इहा आदत हुजे जो हू वाइदो करे ऐं वाइदो पूरो न करे, इहा माना मुनाफ़िक़त जी हिकिड़ी निशानी हुन में आहे। तंहिंजे करे इहा हिकिड़ी निशानी वाइदो करे ऐं पूरो न करे। माण्हू वाइदो करे न, पर जे करे त उनखे तोड़ पुॼाए। औफ़ू बिअहदिल्लाह इज़ा आहदतुम, जॾहिं तव्हां कंहिं सां वाइदो कयो त उन वाइदे खे पूरो कंदा कयो। इहो वाइदो पूरो करणु मोमिन जी निशानी आहे। हज़रत इस्माईल अला नबीना अलैहिस्सलाम कंहिं जॻह ते आयो पिए, कंहिं माण्हूअ जेको आहे चयो त साईं हिते बीहो ऐं अचां थो। इस्माईल अलैहिस्सलाम चयो ठीकु आहे, हिते बीहां थो, तूं भले अचु। चईसि हिते बीहजो, मूंसां वाइदो कयो, तव्हां हितां वञिजो न, ऐं अचां थो। अलाह जे नबी हुन सां वाइदो कयो। हू शख़्स वियो हलियो, शाम थी कोन आयो, सुबुह थी कोन आयो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो, टियों ॾींहुं गुज़री वियो, चोथों ॾींहुं गुज़री वियो। अल्लामा जलालुद्दीन महली जलालैन में लिखियो आहे त 2 साल इस्माईल अलैहिस्सलाम उन ई जॻह ते बीठो रहियो। 2 साल उन ई जॻह ते बीठो रहियो, 2 सालनि ताईं। 2 सालनि खां पोइ उन जॻह तां उहो हमरा गुज़रियो। उन हमरा इस्माईल अलैहिस्सलाम खे चयोसीं तव्हां हिते ख़ैरनि सां बीठा आहियो? चए बा 2 साल अॻु में तूं मूंखे चई वियो आहीं, चयोसीं मूंसां वाइदो कयो, तव्हां हितां फिरजो न, हितां तुरजो न, ऐं अचां थो। तूं वाइदो करे ॾे, मूं तोसां वाइदो कयो, हाणे जे वाइदे खां ख़िलाफ़ वर्ज़ी कयां हा त मुंहिंजे शान जे ख़िलाफ़ हो। तुंहिंजो इंतज़ारु पे कयूं त जेसि ताईं तूं न ईंदे तेसि ताईं हिन जॻह तां कोन चवंदुसि। 2 सालनि ताईं। त मुनाफ़िक़ जी हिकिड़ी अलामत इहा आहे, वाइदो कंदो आहे त वाइदो पूरो कोन कंदो आहे। ॿियो इज़्ज़त में न ख़ान, जॾहिं उन वटि का अमानत रखी वञे त उन अमानत में ख़यानत करे। यानी अमानत को माण्हू रखी वञे, बा मुंहिंजो इतवाल आहे, हीअ अमानत आहे। अबा ही मुंहिंजो कपिड़ो आहे, हीअ मुंहिंजी अमानत आहे। हीअ पैसा आहे, हीअ मुंहिंजी अमानत आहे। हीअ फलाणी शइ आहे, हीअ मुंहिंजी अमानत आहे। असां वरी ईअं चवंदा आहियूं, असां वटि पंहिंजो हिकिड़ो कानून आहे, इस्तेमालु कयूं था पोइ हुनखे ओड़ी वठी ॾींदासीं। आयो त पोइ वरी हुनखे चवंदासीं यार हुई तुंहिंजी शइ, पर मूं हाणे खपाए छॾी। हा घणे जी हुई? लाज़मी आहे हुई थो चवंदो भला तो वटि रखी भला 50 जी या 100 जी खपाए छॾी त भला गोरी जाम जतन कर। इहो मोमिन जो शेवो न आहे। हा जेकॾहिं इस्तेमालु करणी आहे त हुन खां पुछा करे, अब मुंहिंजे इस्तेमाल में इहा शइ आहे, जेकॾहिं तो वटि अहिड़ी हुजे मां इहे इस्तेमालु करण जा पैसा तोखे ॾियां। मोमिन जी अलामत या मुनाफ़िक़ जी अलामत आहे त जॾहिं हुन अमानत हुन वटि रखी वञे त हुन अमानत में ख़यानत करे। अलाह जे हबीब फरमाए अला ला ईमान लिमन ला अमानत लहू, जेको मोमिन अमानत जी पासदारी नथो करे त हुन वटि ईमान ई कोन्हे। हुज़ूर करीम जो अख़लाक़ ॾिसो। अलाह जा हबीब जॾहिं मको छॾे मदीने पाक ॾे वञनि पिया, अबू बकर सिद्दीक़ नबी साईं सां गॾु आहे। ॿियो जेको सहाबी पोयां आहे उहो हज़रत अली साईं आहे। अली साईं खां सवाइ ॿियो को मुस्लमान आज़ाद मके पाक में हुन वक़्तु मौजूदु कोन हो। नबी साईं फरमाए अली ही अमानतूं फलाणनि फलाणनि काफ़रनि जूं आहिनि, इहे काफ़रनि जूं अमानतूं काफ़रनि खे ॾेई तूं अचिजा मदीने। काफ़रनि जूं अमानतूं हज़रत अली चयोसीं काफ़रनि जूं अमानतूं दुश्मननि जूं पाण खणी हलूं। नबी साईं फरमायो न, सुभाणे मथां को इहो चवे त मोहम्मद 40 साल असां में ॾाढो भलो रहियो, पर जॾहिं नबूवत जो ऐलान कई त असांजूं अमानतूं पाण सां गॾु खणी वियो। नबी साईं फरमायो न, ही भले दुश्मननि जूं अमानतूं आहिनि, पर ईमान नबूवत जो मक़ाम ऐं उनजो अख़लाक़ इहो आहे त दुश्मननि जूं अमानतूं बि दुश्मननि खे ॾेई नबी पाक पोइ मके पाक खां हिजरत करे मदीने पाक ॾे वेंदो आहे। टी अलामत अलाह जे हबीब फरमायो आहे त इज़ा तकल्लम कज़िब, जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। इहा मोमिन जी निशानी आहे। बुखारी शरीफ़ जा हदीस पाक आहे। नबी साईं फरमाए जंहिंमें 3 अलामतूं हुजनि उहो पको मुनाफ़िक़ आहे। जंहिंमें 2 अलामतूं हुजनि त माना उन में 2% मुनाफ़िक़त आहे। जंहिंमें हिकिड़ी निशानी हुजे इन्हनि टिनी मां त माना उहो पंहिंजे पाण खे अलाह जे कहर खां बचाए, छो त मुनाफ़िक़त जी हिकिड़ी अलामत हुन में पाती थी वञे। जंहिंमें 3 हुजनि त पको मुनाफ़िक़, 2 हुजनि त माना हुन में 2% मुनाफ़िक़त आहे, 2 हिसा मुनाफ़िक़त आहे, हिकिड़ो हिसो ईमान आहे। जंहिंमें हिकिड़ी अलामत आहे त हुन में माना 2 हिसा जेको आहे 2 तिहायूं हुन वटि ईमान आहे, त हिकिड़ी तिहाई हुन वटि मुनाफ़िक़त जी आहे। नबी साईं फरमाए जंहिं वटि 3 अलामतुनि मां का बि अलामत कान्हे का त उहो सचो पको मोमिन आहे। अलाह जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में शल अलाह करीम क़ुरान पाक सम्झी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। क़ुरान पाक में अलाह सी फरमाए अला लअनतुल्लाहि अलल काज़िबीन, कूड़नि जे मथां अलाह जी लानत आहे। रिज़्क़ ऐं रोज़ीअ में
बेबरकतीअ जी हिकिड़ी वजह इहा बि आहे त कूड़ आम थी वियो आहे। घर में नंढो वॾो मुआशिरे में समझदार माण्हू बि जेको आहे माना कूड़ ॻाल्हाए पंहिंजे कारोबार खे पोइ जेको आहे अॻिते वधाईंदो आहे। अलाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाए ॿ ताजर ॿ वापारी ॿ कारोबारी माण्हू जॾहिं पाण में कारोबार कंदा आहिनि त अलाह सी ॾियण वारे खे बि बरकत ॾींदो आहे त वठण वारे खे बि बरकत ॾींदो आहे। पर उन्हनि ॿिन्ही मां जेकॾहिं कोई हिकिड़ो कूड़ो कसम खणंदो आहे त उनजे रोज़ीअ मां बरकत उथी वेंदी आहे। यानी भले ॾियण वारो कूड़ ॾेई जेको आहे माना या वठण वारो कूड़ो कसम ॿिन्ही मां जेकॾहिं कंहिं बि खयो आहे त अलाह जे हबीब फरमा उनजी जेका रोज़ी जंहिंमें अलाह सी बरकत रखी उहा बरकत वारो हिसो अलाह सी पाण ॾे जेको आहे घुराए छॾींदो आहे। अलाह सी पंहिंजे महबूब जे सदके असांजी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं क़ुरान पाक जा जेके दर्स ॿुधासीं अलाह सी हुननि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह। जन सुन्नत न पढ़ी आहे।